नाज़रीन, बदीन खां ख़बर शामिल कंदासीं। नफ़ीस मेमण जी रिपोर्ट मुताबिक़ बदीन मुहर्रम चांडियो, रिजब चांडियो, मोहम्मद उर्स चांडियो समेत बिरादरी साण करे नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतजाज कयो। बदीन जे रहवासी मुहर्रम चांडियो, मोहम्मद उर्स चांडियो, रिजब अली चांडियो, रुस्तम चांडियो, गाज़ी चांडियो, मीर हसन चांडियो, नूर अहमद चांडियो ऐं ॿियनि चांडिया बिरादरी जे माण्हुनि पारां नेशनल प्रेस क्लब बदीन अॻियां एहतजाज कंदे चयो त पीर चौक ते असां सां होत बिरादरी जे सवें माण्हुनि मीर होत, वज़ीर होत, मिस्री होत, सुमार होत, वसायो होत, अयाज़ होत ऐं ॿियनि रक्षा भरे पीर चौक ते पहुता ऐं असां ते कुहाड़ियुनि लोही सरियनि जा वार करणु शुरू करे ॾिना। असांखे मरणी करे वापसि रवाना थिया, जंहिं बाद माण्हुनि असांखे बदीन थाणे ते पहुचायो। इलाज लाइ लेटर वठी असां इंडिस अस्पताल पहुतासीं, जंहिं बाद असांखे हैदराबाद रेफर कयो वियो। उतां खां इलाज कराए वापसि बदीन थाणे ते पहुची केस दाख़िल करायोसीं, जंहिं बाद पुलिस तुर्त कार्रवाई कंदे मीर होत, वज़ीर होत, मिस्री होत खे गिरफ़्तार कयो आहे। गिरफ़्तारी खां पोइ कुझु बासर माण्हुनि जी कोशिशि आहे त गिरफ़्तार थियल माण्हू आज़ादु कराए वञनि। असां SSP बदीन, DIG हैदराबाद, IG सिंध खां अपील था करियूं त असांखे इंसाफ़ ॾिनो वञे। FIR में नामज़द कयल जवाबदार जेके गिरफ़्तार आहिनि उन्हनि जी गिरफ़्तारी ज़ाहिर कई वञे ऐं रूपोश जवाबदारनि खे गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे।